अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो होस्ट अवेस अकबर इन आवां ॾिसी रहिया आहियो सिंधी ऑडियो बुक्स। दोस्तों, शख्सियतुनि जी किताब में अॼु असां पढ़ंदासीं जॉर्ज बर्नार्ड शॉ जी शख्सियत। 20वीं सदी जो जग मशहूर नाटक नवेस जॉर्ज बर्नार्ड शॉ 29 जुलाई 1856 में आयरलैंड जे हिकु ग़रीब ख़ानदान में पैदा थियो। हिन जो वालिद अदालती खाते में हिकु मामूली दर्जे जो मुलाज़िम हो ऐं जॾहिं खेसि नौकरीअ जो मुदो पूरो थियण ते पेंशन मिली त उहा 300-400 रुपया सालाना आमदनी खां वधीक न हुई। हिन जो पंहिंजो ज़ाती ख़र्च बि उन ई उपत खां वधीक हुयो, छाकाणि त हू बदकिस्मतीअ सां पाण खे हमेशह अमीर तबिके जो फ़र्द तसवुरु कंदो रहियो ऐं उन ई अमीराणी क़िस्म जे ठाह ठूह क़ाइमु रखण जी कशमकश में सारी ॼमार मुब्तला रहियो। पीउ जे हिन ज़हनी ख़ुदफ़रेबी बर्नार्ड शॉ जी ज़िंदगीअ ते नंढपिण में ई वॾो असरु कयो। पीउ जी वफ़ात बैदि जॾहिं रोज़गार जो थोरो घणो वसीलो ख़तमु थियो ऐं ॾाइण बुख मौत जो रूप वठी डिॼण लॻी, तॾहिं बर्नार्ड शॉ रोज़गार जी तलाश में अबाणे अॼे खे मोकिलाए लंडन पहुतो। हिन जी माउ लंडन में अॻे ई मुड़ुस जी वफ़ात खां पोइ छोकिरुनि जे हिकु स्कूल में राग सेखारण वारी मास्तराणी हुई। हिन लंडन जी शुरूआती ज़िंदगी निहायत दुखदायक ऐं गुरबत जे अहसास में गुज़ारी। वॾियुनि कोशिशुनि ऐं जिदोजहदुनि खां पोइ बि हिन खे रोज़गार जो को ज़रियो न मिली सघियो। फ़क़ति माउ जी मामूली आमदनीअ ते गुज़ारो करणु ॾाढो मुश्किल हो। 9 साल गुरबत ऐं बेरोज़गारीअ जे सब्र आज़मा अरसे हिन में ज़िंदगीअ जे हर मसइले खे खुलियल दिलि सां मुंहुं ॾियण लाइ वॾी हिमत ऐं हौसलो पैदा कयो। हिन डिघे अरसे में ज़िंदगीअ जे हर घड़ीअ एतिरी ॾुखी ऐं एतिरी डिघी हुई जेॾियूं लंडन जूं डिघियूं सड़कूं, जंहिं ते हज़ारें बर्नार्ड शॉ हर सफ़ेद पोश राहीगर ॾांहुं निहारे इंसानी तहज़ीब ऐं तमदन ते दिल ई दिल में मलामत कंदा थी रहिया। गुरबत ऐं बदगवानीअ जा ही 9 साल बर्नार्ड शॉ जे मुस्तक़बिल ठाहिण में निहायत मुफ़ीद ऐं अहम साबित थिया। हिन उन दौरान में इंसानी ज़िंदगीअ जो ख़ौफ़नाक तरीन सूरतुनि जो तमामु वेझो मुशाहिदो कयो। हिन केतिरा ई भेरा इंसानी रहम, हमदर्दी ऐं इंसाफ़ जा जनाज़ा अखियुनि सां निकिरंदे ॾिठा। हिन जे हसास फितरत समाज जे ज़ाहिरी तोड़े पोशीदा क़दरनि खे उन रूप में ॾिठो, जंहिं में सदियुनि खां इंसान ज़ात जी चीख ऐं पुकार हिकु अहसास ऐं बाशऊर इंसान खे बेचैन कंदी रही आहे। हेतिरी जिदोजहद ऐं दर्द सरीअ खां पोइ बि हू नाउमीद न हो। नाउमीदी हिन जे तसव्वुर में इंसान जो बदतरीन मौत हुयो, छाकाणि त उमेद ऐं अमल इंसान जे मुस्तक़बिल ठाहिण में हमेशह वॾो किरदारु अदा कयो आहे। फितरत जे हिन रोशन मुस्तक़बिल जो संग बुनियाद रखण वारी हुई त हिकु ॾींहुं हिन खे हिकु अमरीकी टेलीफोन कंपनीअ में नौकरी मिली वई। हिन ते इहा जवाबदारी हुई त माण्हुनि खे घरनि में टेलीफोन लॻाइण जा फ़ाइदा ॿुधाए ऐं खेनि मशवरा ॾिए, पर मुस्तक़बिल बर्नार्ड शॉ जे हिन मामूली कमनि जी पूराई खे ॾिसी टहक ॾेई रहियो हुयो, छाकाणि त हिन ॼातो थिए त हिन मामूली क्लार्क हथां अॻिते हली अदबी दुनिया में हिकु गैर मामूली कारनामो सरअंजाम थियण वारो आहे। हिन जी हसास तबियत खां इहो फ़ैसिलो करायो त हू कंहिं बि हालत में रोज़ानो 5 सुफ़ा ज़रूरु लिखंदो। हिन मज़बूत फ़ैसिले ऐं अटल इरादे बर्नार्ड शॉ में पंहिंजो पाण ते वॾो एतमाद पैदा कयो ऐं हू हिकदमि उन मुलाज़मत खे ख़ैरबाद चई लिखण वारे कम में जुड़िजी वियो। 15 सालनि जे अरसे में कलमी ज़ौक़ हिन खां 5 नाविल लिखाया, पर वॾी बदकिस्मती चइजे जो हिननि 5 ई नाविलनि जो लंडन में पब्लिशर को बि क़दुरु कोन कयो। फ़क़ति 6 पाउंड मामूली उजूरो ॾिनो। हिकु नापुख़्ती ज़हन ऐं दिमाग़ लाइ ही वॾी आज़माइश हुई, पर बर्नार्ड शॉ उन बेक़दरीअ जी का बि परवाह न कंदे पंहिंजे आला मक़सद जी सरअंजामी लाइ लगातार जिदोजहद कंदो रहियो। हिकु बामक़सद दिल ऐं रोशन निगाह
नासाज़गार हालतुनि खां कॾहिं बि दिलि शिकस्तो न थियूं आहिनि, पर उहे तहानी वधीक उन जी कोशिश में रहियूं आहिनि त पंहिंजे फ़र्ज़ खे ईमानदारीअ सां निभाईंदो रहिजे ऐं नतीजे खे आईंदे ते छॾे ॾिए। अदब सां बेपनाह मुहबत ऐं अणथक महिनत 45 सालनि जी उमिरि में बर्नार्ड शॉ खे अहिड़े दौर में पहुचायो जिते माली ख़ुशहाली ऐं ज़ाती शोहरत ॿई संदसि क़दम चुमी रहियूं हुयूं, पर आसूदगी तोड़े ज़ाती शोहरत हिन जे अज़ीम मक़सद में कॾहिं बि दाख़िल अंदाज़ न थियूं। हिन जी दिलि तोड़े दिमाग़ राहत ऐं सुकून जी हालत में बि पारे जिया बेक़रार ऐं तड़पंदा रहिया। इंसानी ज़िंदगीअ जा दर्दनाक वाक़िया ऐं इंसानियत सोज़ मुशाहिदा कॾहिं बि हिन जे ज़हन खां अलॻि न थिया। इहा ई गुरबत, इहा ई बुख ऐं बेवसी कीड़नि ऐं माकोड़नि जिया संदसि ज़हन ते। बर्नार्ड शॉ न फ़क़ति नाविल नवीस हो, पर साॻिए वक़्तु हिकु सहाफ़ी, तनक़ीद निगार, मौसीक़ार ऐं मुक़रर पिणु हो। समाजी बुरायुनि खे दूर करण लाइ हिन केतिरनि ई आम जलसनि ऐं तक़रीरुनि कयूं। हू सॼी ॼमार ज़िंदगीअ जे हर मैदान में इंसान ज़ात जी चंग भलाईअ ख़ातिर जिदोजहद कंदो रहियो। हिन सॼी ज़िंदगी बामक़सद गुज़ारी, पंहिंजे अदबी शाहपारनि में बेमक़सदी अदब खे हमेशह तरजीह ॾींदे अदब बराए अदब जी नज़रिए ते सख़्त चोटूं कयूं। हिकु भेरे जो वाक़ियो आहे त जॉर्ज बर्नार्ड शॉ हिकु जलसे में वियो जिते जॉर्ज हेनरी तक़रीर करे रहियो हुयो। हेनरी जी तक़रीर बर्नार्ड शॉ खे इंसानी तहज़ीब ऐं तमदुन में इक़्तिसादियात जे बुनियादी अहमियत जो पहिरियों भेरो अहसासु ॾियारियो। हिन वापसि अचण ते जॉर्ज हेनरी जो इक़्तिसादियात ते लिखियलु किताब मुतालियो कयो। उन किताब जे मुतालिए ज़हनी इत्मीनान बजाए तहानी वधीक तशनगीअ जो अहसासु ॾियारियो। उन्हीअ अॼु बर्नार्ड शॉ खे कार्ल मार्क्स जी जग मशहूर किताब दास कैपिटल पढ़ण जो शौक़ु जाॻायो। उन किताब जे मुतालिए बैदि बर्नार्ड शॉ हिकदमि सोशलिस्टिक ख़्यालनि जो प्रचार थी वियो। 20वीं सदी यूरोप जी तारीख़ में हिकु नओं दौर जो आगाज़ हुई। साइंस जी तरक़ी सबबि नओं साम्राजी दौर हिकु हैबतनाक देव जी तसवुर सूरत में दुनिया जी तबाहीअ जो ख़तरो पैदा करे चुको हुयो। दुनिया जी कमज़ोर क़ौमुनि मथां हीअ नई पीड़ा ऐं नई मुसीबतुनि कंहिं बि बाशऊर इंसान खां ॻुझी न हुई। बर्नार्ड शॉ हिकु अज़ीम अदीब सभु कुझु ॾिसी रहियो हो। हिन सोचियो त मशीनी दौर में एतिरी फ़ुर्सत किथां आई जो माण्हू दिलजमीअ सां वेही नाविल पढ़े। उन करे हिन नए दौर में ड्रामे ऐं अफ़साने लिखण जो दुनिया जे अदीबनि खे आम अहसासु ॾियारियो। बर्नार्ड शॉ बि उन्हीअ करे नाविल लिखण वारी किरत खे छॾे पंहिंजी समूरी तख़लीक़ जे सघ में कलम जो ज़ोर नाटक ते ॾिनो। हिन ॼातो थिए त इंसानी ज़हन जे शऊर ऐं तरबियत लाइ नाटक खां वधीक असराइती ॿी का बि अदबी सिन्फ़ नथी थी सघे। स्टेज खां वधीक ॿियो को बि काराइतो दर्सगाह न आहे। इख़्लाक़ियात जा मुंझल मसाला, रस्म व रवाज ऐं अंधी तक़लीद, पोरीअ जो नामुनासिब मुआवज़ो ऐं ॿिया अहिड़ा ज़िंदगीअ जा सभई मसाला ड्रामे वसीले आवाम खे आसानीअ सां सम्झाए सघजनि था। ऐं पोइ जॾहिं इंसान जी फितरी ज़िंदगी सही रूप में आम माण्हुनि जे अॻियां ईंदी तॾहिं फ़र्द जी ज़ाती सलाहियतुनि जो दॿियल चिणगूं दुखी बिभट थियण में देरी की न कंदियूं। स्टेज ते माण्हुनि खे फ़क़ति खिलाए ख़ुशि करण अदीब नथो रहे। अहिड़े लेखक ऐं हिकु मस्ख़रे में को बि फ़र्क़ु न आहे। नौजवाननि खे ज़िंदगीअ जी रोशन राह ॾेखारण अदीब जो ई फ़र्ज़ु आहे। बर्नार्ड शॉ सारी ॼमार वॾी दयानतदारी सां ज़िंदगीअ जे क़दरनि खे परखियो।
जीवन जा लिकियल राज़ ज़ाहिर कंदो, जहालत ऐं बुज़दली जे ख़िलाफ़ आम एहसास ॾियारींदो रहियो। बर्नार्ड शॉ अटकल 50 ड्रामा लिखिया जेके दुनिया जे केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमो थिया ऐं स्टेज ते आंदा विया। इहो साॻियो बर्नार्ड शॉ हो जंहिंखे अॻु संदसि लिखियल 5 नावलनि जो 6 पाउंड उजूरो ॾियणु वॾी ॻाल्हि ॼाते थी वई, पर हींअर उन साॻिए अदीब खे लंडन जे पब्लिशरनि हिन जे मर्ज़ीअ मुताबिक़ उजूरो ॾियणु ऐं वॾी अहतमाम सां संदसि लिखणियुनि खे शाया करणु पंहिंजे लाइ फ़ख़ुरु थिए ॼातो। बर्नार्ड शॉ सॼी हयातीअ में शादी कान कई। हुन जे किन हमअसरनि जी राय आहे त बर्नार्ड शॉ खे शादीअ खां नफ़रत पंहिंजे पीउ ऐं माउ जे बेजोड़ रिश्ते मां पैदा थी। हिन जी माउ मुड़ुस खां 20 साल उमिरि में नंढी हुई ऐं हिन इहो रिश्तो पंहिंजे माटी जी माउ जे ज़ुल्मनि खां पाण खे बचाइण ऐं परे रहण ख़ातिर क़बूल कयो, जो बर्नार्ड शॉ खे सॼी हयाती शादीअ जे ख़िलाफ़ फ़ैसिलो करणो पियो। हिन मर्द ऐं औरत जे रिश्ते खे आज़ादाना मुहबत जे बुनियाद ते क़ाइमु करणु चाहियो थे, पर तबक़ाती समाज ऐं सरमाएदाराणी निज़ाम में ईअं थियणु नामुमकिन हुयो। बर्नार्ड शॉ उन मौज़ू ते पंहिंजे नावलनि में किन हंधनि ते बिल्कुलु इंतिहा पसंद थी वियो। 2 नवंबर 1950 दुनिया जो ही अज़ीम नाटक नवेस जंहिं 94 सालनि जी उमिरि ताईं पंहिंजे हसास दिल, रोशन निगार ऐं आला तख़लीक़ जे ज़रिए इंसान ज़ात जी ख़ुशहाली ऐं अमुन लाइ जिदोजहद कई। इहो साॻियो अज़ीम इंसान जज़्बात खां बेवस ऐं ज़िंदगीअ जी हरकतुनि खां मजबूर हूंदे बि मौत खे शिकस्त ॾियण लाइ आख़िरी लड़ाई लड़ी रहियो हुयो। ही घाटी ॾाढ़ी ऐं सफ़ेद वारनि वारो लाफ़ानी अदीब सारी राति जदोजहद कंदो रहियो, पर जॾहिं सुबुह जी पहिरीं बाख फुटी तॾहिं हिन आला किरदार ऐं अमल जे मिसाली अदीब दुनिया खां हमेशह लाइ मोकलाणी कई। वॾियूं महिरबानियूं दोस्तो, वरी मिलंदासीं कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु। बर्नार्ड शॉ जी शख़्सियत पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदो ऐं हिनखे शेयर बि कंदा। थैंक यू सो मच। अस्सलामु अलैकुम।